तमाम शागिर्दन मोहतरम वालदेन ऐं सभिनी पढ़ंदड़नि खे सिराज अहमद शेख तरफ़ां अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे फ्रैक्शंस एंड डेसिमल्स यानी अणपूर ऐं ॾहाई अदद। प्यारा शागिर्दो, छा तव्हांखे ख़बर आहे त फ्रैक्शंस ऐं डेसिमल्स असल में हिक ई अदद जा ॿ रूप आहिनि। यानी ॾिसो, जॾहिं असांखे अधु लिखिणो हूंदो आहे त असां उनखे लिखंदा आहियूं रियाज़ी में 1/2 जेको बराबरि हूंदो आहे 0.5 जे। तव्हां आराम सां ॾिसी सघो था त 1/2 हिकिड़ो अणपूर आहे यानी फ्रैक्शन आहे ऐं 0.5 हिकिड़ो डेसिमल यानी ॾहाई अदद आहे। ही ॿई हिक ॿिए जे बराबरि हूंदा आहिनि। असां ॾहाई अदद खे अणपूर में ऐं कंहिं बि अणपूर खे ॾहाई अदद में तब्दील करे सघंदा आहियूं। फ्रैक्शन छा हूंदो आहे अणपूर, उनखे सम्झूं। ॾिसो, फ्रैक्शन हूंदो आहे कंहिं बि सॼे जो पार्ट यानी हिस्सो। कीअं? मिसाल तौर आम ज़िंदगी में असां मिसाल असांखे खंडु खपंदी आहे अधु किलो, या असां वक़्तु ॿुधाईंदा आहियूं त शाम जा 4:30 थिया आहिनि, 4:30। हाणे हीअ जेके अदद आहिनि, हीअ जेको अदद आहे इहो असल में फ्रैक्शन आहे, हिकु अणपूरो अदद आहे। इन करे असां हिनखे अणपूर चवंदा आहियूं सिंधीअ में, इंग्लिश में हिनखे चवंदा आहियूं फ्रैक्शन। जेकॾहिं सिर्फ़ु शाम जा 5 ॿुधायल हुजनि त असां लिखूं शाम जा 5 थिया आहिनि। 5 हिकिड़ो होल नंबर आहे। असां आराम सां कंहिं बि होल नंबर खे सिधो सो लिखी सघूं था। पर जेकॾहिं असांखे 3.25 लिखणा हुजनि, 4.5 लिखणा हुजनि, 6.5 लिखणा हुजनि त पोइ असां अणपूर जो इस्तेमालु कंदा आहियूं या कंहिं बि डेसिमल जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे अचो त हिन जा कुझु रूल्स आहिनि, उहे सिखूं था त आख़िर 1/2 0.5 जे बराबरि कीअं आहे। ॾिसो, असां इन खे ई एग्ज़ाम्पल तौरु खणूं था। हीअ आहे मिलियल असांखे 1/2। हिन जो मक़सदु आहे त हिक खे 2 सां डिवाइड करिणो हूंदो आहे। हीअ जेको बाय चवंदा आहियूं असां हिनखे, या अपान चवंदा आहियूं, या सिंधीअ में हिनखे भाङे चवंदा आहियूं। इन निशानी मतिलबु हूंदो आहे त वंड, यानी हिक खे 2 सां वंड करिणो आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं असां सिंपली हिक खे 2 सां वंड कंदासीं त छा असां 2 जो खोड़ो हिक ते लॻाए सघूं था? बिल्कुलु न। त पोइ असां हिते ॾींदा आहियूं 0 ऐं हिते ॾहाई ॾेई हिनखे ॾींदा आहियूं 0। हाणे असांखे अंग मिलियो आहे 10। हाणे असां 5 सां डिवाइड कंदासीं, 2 सां डिवाइड कंदासीं त 5 दफ़ा खोड़ो वेंदो ॾूंहं जो 10 ते, 5 ॾूं 10। पाशी असांखे 0 मिलंदी ऐं क्वोशंट जेको आहे जवाब वारे पासे असांखे मिलियो 0.5। उमेदु कजे थी त हीउ आसान तरीक़ो फ्रैक्शन ऐं डेसिमल जो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अगरि तव्हां वधीक मालूमाती वीडियो ॾिसणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल सिराज मैथ ऑफिशियल खे फॉलो करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां लिंक शेयर कयो।